नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार अली रज़ा मंगी संझा सैयद अल्लाह से हेडलाइन करो। इलेक्शन कमीशन 8 साल बुधणी खां पोइ तहरीक इंसाफ़ जी फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर चवण आहे त तहरीक इंसाफ़ जो फॉरेन फंडिंग वारो केस फाइनल थी वियो आहे। इन केस जो फ़ैसिलो इंसाफ़ ऐं उसूलनि ते ॿधल हूंदो। चाहियूं था त ॿियनि जमायतुनि जा केस बि मुकमल कयूं। मुल्क खे जमहूरी तरीक़े सां मज़बूत करणो आहे, वोटरनि जो एतमाद बहाल करणो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां केस जे फ़ैसिले लाइ को हतमी वक़्तु न ॾिनो वियो। PTI फॉरेन फंडिंग केस जे दरख्वास्त गुज़ार अकबर इस बाबर चयो आहे त इंशाअल्लाह हू इन केस में सुरखरू थींदा। 8 सालनि में 190 जे लॻभॻि ॿुधणियूं थियूं। इलेक्शन कमीशन ही तारीख़ी मौक़ियो न विञाईंदो ऐं डप बिना फ़ैसिलो कंदो। इलेक्शन कमीशन जे दबंग फ़ैसिले सां सियासत बदिलजी वेंदी। PTI अॻवान फारूक हबीब जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन तस्लीम कयो आहे त हीउ पाबंदी मिलियल फंडिंग जो केस आहे। इन में कंहिं सियासी जमायत ते पाबंदी नथी लॻाए सघिजे। इलेक्शन कमीशन खे समूरियुनि सियासी जमायतुनि जो फ़ैसिलो गॾाए ॿुधाइणु घुरिजे। तवाज़ुन क़ाइमु करणु इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जो तालुक़ु IMF सां नाहे। मुआशी बहाली लाइ वधीक ॾुखिया फ़ैसिला करणा पिया त कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल वज़ीर आज़म जो चवणु आहे त गुज़िरियल नाइल हुकूमत जे करे असांखे मुआशी बहरान मिलियो। दिल ते पत्थर रखी पेट्रोल जी क़ीमत में इज़ाफ़ो कयो। गुज़िरियल हुकूमत पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में थींदड़ इज़ाफ़ो रोके ऐं सब्सिडी ॾेई ईंदड़ हुकूमत लाइ ॼार विछायो। असां आवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिश करे रहिया आहियूं। उन लाइ 2000 रुपया फ़ी घराणे खे ॾिना पिया वञनि त जीअं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जो भार घटि थी सघे। असां ईंदड़ बजट में आवाम ते टैक्स जो भार वधीक घटि कंदासीं। आलमी मालियाती फंड सां ॻाल्हियुनि जो ईंदड़ दौरु अॼु ऐं सुभाणे राति थींदो। उमेद आहे त IMF सां हाणे थींदड़ ॻाल्हियुनि में अॻभराई थींदी। ॻाल्हियुनि जी कामयाबीअ खां पोइ वज़ीर आज़म क़ौम खे एतमाद में वठंदो। हीउ पहिरीं बजट आहे जंहिंमें अमीरनि ते टैक्स ऐं ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वियो आहे। हाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ब्रीफिंग। वफ़ाक़ी हुकूमत पंज सरकारी मिल्कियतूं गिरवी रखी फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़रियनि मूजिबि GT रोड जे क़ानूनी रंडक जी बग़ैर हिस्से इस्लामाबाद एक्सप्रेस हाईवे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऐं मकरान हाईवे खे गिरवी रखी बॉन्ड्स जारी कया वेंदा। कराची पोर्ट जे ईस्ट एंड वेस्ट हाईवे खे बि गिरवी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सदर नैब तरमीम बिल ऐं इलेक्शन तरमीम बिल 2022 पार्लियामेंट मां मंज़ूर थियण बावजूदि वापसि मोकिले छॾिया। सदर खे 70 सैकड़ो तरमीमुनि ते को एतिराज़ न हो। सदर जो आइनी किरदारु आइन में वाज़िह तौरु लिखियलु आहे। अॻूणी हुकूमत में नाइब क़ानून जो ग़लति इस्तेमालु कयो वियो। नाइब क़ानून में तरमीमूं घणो अॻु पहिरियां थियणु घुरिजनि हा। नाइब जो अॻूणो चेयरमैन अॻूणी हुकूमत खे घणो पसंदि हो। क़ानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान नैब तरमीमी बिल ख़िलाफ़ हर फोरम ते मुज़ाहिमत करण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त हू चुप न बहंदो। तरमीम ख़िलाफ़ आइनी ऐं क़ानूनी फोरम सां राबितो कयो वेंदो। ही इक़्तिदार में अची पंहिंजो पाण खे बचाए रहिया आहिनि ऐं हू सुधारनि जी आड़ में पंहिंजा केस बंदि करण जी कोशिश करे रहिया आहिनि। NRO सां हिन मुल्क खे मुआशी ऐं इख़लाक़ी तौरु तमामु घणो नुक़सानु पहुतो। खुरम दस्तगीर जो बयानु सबूत आहे त ही NRO वठण लाइ हुकूमत में आया। महांगाई ऐं अवामी मसइला इम्पोर्टेड हुकूमत जी तरजीह न आहिनि।